उमेद त ख़ुशि हूंदा। ऐं अॼु जे वीडियो जो ख़ासि मक़सदु इहो आहे त तव्हांखे ॿुधाइणो आहे त थरपारकर में जेको PTLF जी इलेक्शन थी आहे उन में छा थियो आहे, छा वियो आहे, छा वापरियो आहे। ऐं इहो सॼो जेको आहे उहो जेको आहे मरकज़ी सदर जेको आहे शफ़ी मोहम्मद सठियो साहिबु उनजे ग्रुप तरफ़ां कयो वियो आहे। ऐं हीअं जो थरपारकर में ॿियनि ज़िलनि में जेको आहे इलेक्शनूं थी रहियूं हुयूं उन ई टाइम थरपारकर में हिननि जेके अॻु में ई इहदेदार असांजा चूंडियल हुआ उन्हनि हिकिड़ी मीटिंग कोठाई जंहिंमें सभु जेको आहे असांजा इहदेदार ऐं कुझु उस्ताद इहे सभु हाज़िर हुआ। उन्हनि उते हिकिड़ो गॾिजी फ़ैसिलो कयो त असां जेको आहे हिन इलेक्शन में ॿिन्ही धड़नि में जेको आहे असां इलेक्शन कोन हिसो वठंदासीं ऐं असां बाइकाट कंदासीं। तेसिताईं असांजो बाइकाट रहंदो जेसिताईं जेका नई बॉडी आहे उहा नई मरकज़ी इलेक्शन नथी अचे या धड़ा पाण में गॾजनि नथा। सो उन्हनि ते जेको आहे उहा रिटन में लिखत में जेको फ़ैसिलो थियो उन्हनि ते सभु सहियूं कयूं। ऐं उन खां पोइ जेको आहे उस्ताद सभु चुप करे वेही रहिया त असां जॾहिं इलेक्शन थी तॾहिं उन में हिसो वठंदासीं। ऐं पोइ उन्हनि छा गेम कई तंहिंखां पोइ असां ग्रुपनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे तालके इहदेदारनि खां पुछंदा रहियासीं त तव्हां छा कयो आहे। ऐं इलेक्शन उन खां पोइ सठियो साहिब जी हिकु पोस्ट आई त माना जेको आहे जामशोर में थरपारकर जा जेके फार्म जमे थी विया आहिनि ऐं थरपारकरनि जो शुक्रियो अदा कयो। उनखां पोइ असां वरी पुछा कई इहदेदारनि खां त उन्हनि असांखे इहा ई ॻाल्हि कई त अहिड़ो को बि ॻाल्हि न आहे ऐं असां कंहिं बि इलेक्शन में हिसो नथा वठूं ऐं इहो ॻाल्हियूं ग़लति आहिनि। त असां चुप करे वेही रहियासीं। त उन खां पोइ जॾहिं इलेक्शन जा नोटिफिकेशन अचणु शुरू थिया त कुझु तालकनि जा जेको आहे नोटिफिकेशन आया जंहिंमें असांजे तालके डीपले जा बि नोटिफिकेशन उहो साम्हूं आयो जंहिंमें उहे इहदेदार चूंडिया विया जेका अॻियां बॉडी 5 साल कमु करे चुकी आहे। ऐं असां उन्हनि ते एतिराज़ इहो नथा करियूं त उहे छो आया आहिनि, पर इहा हिकिड़ी उस्तादनि सां धोखो आहे, वेसागाती आहे। त तव्हां जॾहिं इहो फ़ैसिलो कयो हो तव्हां उहो ऐलान कयो आहे त असां जेको आहे इलेक्शन में हिसो वठणु वञी रहिया आहियूं, असां फार्म भरे रहिया आहियूं। जेकॾहिं को फार्म भराइणु चाहे थो, को ग्रुप को उस्ताद इलेक्शन में हिसो वठणु चाहे थो त उहो साम्हूं अचे। पर अहिड़ो को बि ऐलान कोन थियो, न इलेक्शन कमेटी कयो न उन जेको फ़ैसिलो कयो उन्हनि इहदेदारनि कयो। इन लिख छिप में जेको आहे पंहिंजा फार्म भराए पंहिंजो पाण खे जेको आहे इहदेदार चूंडाए छॾियो। उनजे करे असां थरपारकर जा जेके बि उस्ताद आहियूं उहो इन इलेक्शन खे नथा मञूं। असां चऊं था त इहो हिकिड़ो ढोंग आहे, इहो उस्तादनि सां वेसागाती धोखो आहे। उनजे करे जेको आहे तव्हां असां जेको मरकज़ी इलेक्शन कमेटी आहे या इंडस्ट्री डिपार्टमेंट आहे उन्हनि खे बि जेको आहे लेटर लिखिया आहिनि जेके सभु उता आहिनि, सभु जेको आहे पेश कया आहिनि। ऐं ॿिया जेके उन्हनि जे हिमायत में मरकज़ी इलेक्शन में या सठियो ग्रुप में 60 जो जेको हिमायत करे रहिया आहिनि उन्हनि खे बि इहा ॻाल्हि उन्हनि ताईं पहुचाई आहे त असां सां जेको ही नाइंसाफ़ी थी आहे इन जो को तदारक कयो वञे। पर हू इन तकड़ में आहिनि त असां जेको आहे जल्दी इलेक्शन कराए जेको सठियो साहिब जो पीरियड आहे उहो ख़तमु थी रहियो आहे, उनजे करे उनखे इलेक्शन में आणियूं। उनजे लाइ उहो प्रोसेस अॻिते वधाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पर असां इहो चऊं था त असां जेके थरपारकर जूं भाॼियूं चुनियूं आहिनि इन्हनि खे कॾहिं तस्लीम न कंदासीं, न कयूं आहिनि। छो त हू 4 साल अॻु में जेको आहे कमु करे सघो आहिनि। हाणे ॿियनि उस्तादनि खे उन्हनि खे मौक़ो ॾियणु खपे त जेके ॿिया उस्ताद आहिनि उहे बि जेको आहे इहदेदार चुननि। छा हिननि जो सिर्फ़ु हक़ आहे इहे ई इहदेदार आहिनि? छा ॿियनि उस्तादनि जो हक़ न आहे? वोट जो इलेक्शन जो उहो हक़ न आहे? त असां जेको आहे मरकज़ी इलेक्शन कमेटी खां, इंडस्ट्री डिपार्टमेंट खां या सिकंदर जतोई ऐं शफ़ी मोहम्मद सठियो खां इहो ई मुतालबो कयूं था त जेको थरपारकर में इलेक्शन थी आहे इहो उस्तादनि सां धोखो थियो आहे, वेसागाती थी आहे। उनजे करे हिकु भेरो वरी इहा जेके वादियूं आहिनि इहे ख़तमु करे वरी इलेक्शन जो सभिनी उस्तादनि खे मौक़ो ॾिनो वञे। पोइ जेकॾहिं इहे साॻी दोस्त अचनि था त असांखे इहे क़बूल हूंदा। पर हिन जेको नोटिफिकेशन आहे इन ते त असांखे इहा जेको तनज़ीम आहे इहा क़बूल कोन हूंदी। सभिनी उस्ताद भाइरनि खे जेके बि एक्टिव आहिनि PTLF ते उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन जेको मसइलो आहे इन ते असांजी हिमायत कनि ऐं इन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो। बहुत शुक्रिया। Bye.